नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ॾींदा तो आल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर लेबर यूनियन के सॾ ते ॿियनि शहरनि जियां घोटकी में भी वापडा जी इम्कानी निजी गाड़ी खिलाफ सेबको मुलाजिमन कम छॾे हड़ताल कंदे एतिजाई मुज़ाहिरो करे नारेबाजी कई वई। उन मौके ते आल पाकिस्तान वापडा हाइड्रो इलेक्ट्रिक वर्कर्स लेबर यूनियन डिवीजन घोटकी के चेयरमैन सैयद अमजद हुसैन शाह, वाइस चेयरमैन फरमान अली भुट्टो, डिविजनल काउंसिलर जाहिद हमीद कुरैशी, जनरल सेक्रेटरी माई खान सोलंकी, जॉइंट सेक्रेटरी एजाज अली सियाल, सोबत अली मेमून, सैयद कुवत अली शाह ऐं ॿियनि चयो त तहरीक इंसाफ जी हुकूमत बि माज़ी जी हुकूमतुनि जियां अदारनि खे खंगाइण वारी पॉलिसी ते गामज़न आहे। इमरान खान इक़्तिदार में अचण खां अॻु क़ौमी इदारनि खे प्राइवेट करण वारे पॉलिसी जे खिलाफ हो, पर हाणे संदसि हुकूमत वापडा जी निजी गाड़ी करे मुलाजिमनि खे बुख ऐं बदहाली जे वर चाढ़ण चाहे थी। हिननि चयो त इमरान खान जे बकौल त इदारनि खे खंगाइण वारे पॉलिसियुनि पहिरियां सही नाहे ऐं उहा मुल्क सां गद्दारी हूंदी त हाणे साॻी पॉलिसी कीअं ठीक थी वई आहे। हिननि चयो त वापडा जे हज़ारी मुलाजिमनि मुशर्रफ दौर खां हिन वक्त ताईं वापडा के खंगाइण वारे अमल जी सख्त मुखालिफत कई आहे, जंहिंजे करे मुख़्तलिफ़ हुकूमतूं वापडा के प्राइवेट नाहे करे सघियूं त हाणे बि वापडा जा मुलाजिमन सरकार जे अहिड़े पॉलिसी खिलाफ बुत जी दीवार बणिजी अॻियां ईंद। हिननि चयो त IMF जी ख्वाहिश त क़ौमी इदारनि खे खंगाइण वारे अमल हरगिज़ बर्दाश्त न कयो वेंदो ऐं असां अहिड़े फैसले खिलाफ सख्त एहतिजाज करण ते मजबूर थींदासूं। हिननि चयो त रियासत मदीना में माण्हुनि खे रोज़गार ॾिनो वेंदो आहे, हिननि खां वात जो गिरह कस्बो नाहे। हिननि मुल्क मां ठेकेदारी निज़ाम के ख़त्म करण जी घुर कई। हिननि चयो त हुकूमत खे पंहिंजा ख़र्च घटाइण घुर्जनि ऐं इदारनि खे पंहिंजे पेरनि ते बीहारियो वञे। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।